त शरीयत जो जेको भी हुकुम है वो बिल्कुल असल है, आसान है, वो मोहब्बत और शफ़क़त का भरियल है। गलती असांजी, असां उन जे मथां अमल नथा कयूं। जंहिं शइ जे माण्हू मथां अमल कंदो आहे उहा शइ इंसान खे आसान लॻंदी आहे। जंहिं शइ जे मथां इंसान अमल न कंदो आहे हूअं ई ॾुखी लॻंदी आहे। हिकिड़ो माण्हू मोटर साइकिल हलाए थो, सिखी वियो, हाणे तव्हां उन खां वञी करे पुछा कंदो बाबा ॾे हलो मोटर साइकिल हलाइण सवली आहे की न ॾुखी, छा चवंदो? सवली आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? अॼु हिकिड़ो माण्हू नओं हुजे, उनखे तव्हां मोटर साइकिल जे मथां विहारे जॾहिं स्टार्ट कंदो सॼो ॾकंदो। भला त उहा मुसीबत उहा ई आहे, मोटर साइकिल आहे जंहिंखे अॻिलो माण्हू चए थो आसान आहे, हलाएसि थो पियो सॼो ॼाणो। नंढड़ो ॿार आहे 12 सालनि वारो, सिखियल आहे, मोटर साइकिल ले तोखे सॼो शहदाद कोट घुमाए। बाबा अछी ॾाढ़ी सां 50 साल तुंहिंजी उमिरि थी आहे, बादशाह मोटर साइकिल जे मथां वेहंदो ॾके थो। फ़र्क़ु छा आहे? फ़र्क़ु इहो आहे अॻिलो हलाइण वारो उन जे मथां पंहिंजो तजुर्बो करे चुको आहे, इन जे करे हुन जे लाइ आसान आहे। ही नओं माण्हू आहे, जॾहिं हुनखे इस्तेमालु कंदो त हुन जे लाइ बि आसान आहे। शइ त आसान आहे, ॾुखी न आहे। शरीयत जे मथां जेको माण्हू अमल कंदो, अलाह साईं शरीयत खे आसान फरमायो आहे, बिल्कुलु आसानी सां हुन जे मथां हुनजो अमल थींदो। हिकिड़ो माण्हू शरीयत जो हुकुम ॿुधी उते ई टपा ॾिए थो पियो, अमल करण जी का हुनजी नियत ई न आहे, त पोइ उहो ईअं ई हूंदो, अॻ में वेठो दाऊं कंदो त बाबा हिन में छा आहे या छा न। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? ॻाल्हि असल छा आहे? सम्झ जी ॻाल्हि आहे, सोच जी ॻाल्हि आहे, दिमाग़ खे विढ़ाइणो पए थो त कहिड़ी शइ आहे। हाणे अहिड़े नमूने सां जीअं हज निमाज़ फ़र्ज़ आहे, रोज़ो फ़र्ज़ आहे, ज़कात फ़र्ज़ आहे, औरत जे मथां पर्दो फ़र्ज़ आहे। अॼु असांजे मुआशिरे जे अंदरि इहा शइ न आहे। हज़रत अम्मा आयशा, हज़रत अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, हज़रत अली साईं फरमाईंदा साईं हिकु दफ़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वियासीं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतहाई ग़मगीन हुआ। अल्लाह जा रसूल छाजे करे ग़मगीन आहियो? चई त मां ख्वाब जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंहिंजी उम्मत जी गुनहगार औरतुनि खे जेका सज़ा मिली रही आहे मां उहा सज़ा ॾिठी आहे। अल्लाह जा रसूल कहिड़ी सज़ा आहे? अम्मा फातिमा पुछायो कि अम्मा 6 औरतूं मां ॾिठमि जेके इंतहाई ख़तरनाक अज़ाब जे अंदरि मुब्तला हुयूं। उन में हिकिड़ी जेका औरत आहे उहा पंहिंजे वारनि जे ज़रिए जनम जी बाहि जे अंदरि टंगियल आहे। छाजे ज़रिए टंगियल आहे बाबा? पंहिंजे वारनि जे ज़रिए जनम जी बाहि जे अंदरि टंगियल आहे। ऐं उनजी खोपड़ी जीअं माण्हू बाहि ॿारे करे पोइ गोश्त वग़ैरह पचाए करे हंडी जे अंदरि फुल जॾहिं जोश वारी बाहि थींदी आहे न, उहा हंडी जे अंदरि गोश्त ईअं टचका खाईंदो आहे, ईअं उनजो दिमाग़ उन जनम जी बाहि जे अंदरि टचका खाईंदो आहे। हालांकि वार जेके न इंतिहाई नाज़ुक शइ आहे। तव्हां कंहिं बि माण्हू खे वारनि खां वठी करे थोरो छिकींदव, हिकिड़ो वार बि जेकॾहिं तव्हां पंहिंजे मथे मां पटींदो त इंसान खे वॾो ईज़ाउ थींदो आहे। हीअ सॼी फुल जेका औरत आहे जंहिंजो जेतिरो वज़न आहे पंहिंजे इन वज़न जे मुताबिक़ उन बाहि जे अंदरि जेको आहे पंहिंजी टंगियल आहे ऐं उनजी खोपड़ी उहा गरम बाहि जे टचके वांगुरु उहा पई टचके थी पई जनम जी बाहि जे अंदरि। ऐं फातिमा ॿी जेका मां औरत ॾिठमि, अम्मा फातिमा खे फरमायो ॿी जेका मां औरत ॾिठमि उहा पंहिंजे ज़ुबान जे ज़रिए जनम जी बाहि जे अंदरि टंगियल आहे। कंहिंजे ज़रिए टंगियल आहे बाबा? ज़ुबान जे ज़रिए। ज़ुबान बि इंसान जी नाज़ुक आहे। कॾहिं कॾहिं तव्हां सां मानी खाईंदा आहियो न, खोलो ईअं ज़ुबान ॿाहिरि निकिरी वेंदी आहे, पोइ चब जॾहिं मथां ॾंद जी चब अची वेंदी आहे पोइ अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी वेंदा आहिनि, वॾी तकलीफ़ थींदी आहे। माना इंतिहाई नाज़ुक शइ। हाणे इन ज़ुबान सां जंहिं इंसान खे जनम जी बाहि जे अंदरि टंगियो वियो आहे त इहो केॾो वॾो अज़ियत ऐं ख़तर आहे। हिकु जनम जी बाहि, ॿियो ज़ुबान नाज़ुक शइ, उन सां उनखे टंगियो पियो। टीं औरत जे मुतालिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो टीं जेका औरत आहे उहा छातीअ सां जनम जी बाहि जे अंदरि टंगियल आहे। ऐं चौथी औरत जे मुतालिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो चौथी औरत आहे जंहिंजा ॿई जेके पेर आहिनि उहे सीने सां ऐं उनजा ॿई जेके हथ आहिनि उहे उनजे पेशानी सां ॿधल आहिनि। ईअं ई जीअं कैफ़ियत बयानु कनि था अलाह जे रसूल पाण फरमायो ईअं जनम जी बाहि जे अंदरि टंगियल आहे। ऐं पंजी औरत जे मुतालिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंजी जेका औरत आहे उनजो अॻियों जेको चहिरो आहे उहो खिंज़ीर वांगुरु आहे, पोयों जेको उनजो जिस्म आहे उहो गॾ वांगुरु आहे। उहा बि जन नांग बिच्छू ऐं भलाऊं उनखे जेको आहे चुंबड़ियल आहिनि, उहा इन कैफ़ियत जे अंदरि जनम जी बाहि जे अंदरि सड़जी। छहीं औरत जे मुतालिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनजी जेका शक्ल आहे उहा कुते वांगुरु आहे ऐं उनजे मुंहं में जॾहिं जनम जा टांडा विझनि था त उनजे पोएं पासे खां पेशाब वारी जाइ खां जितां इंसान पंहिंजी हाजत पूरी कंदो आहे उहा जेको आहे निकिरे थी पई। इहे 6 औरतूं ॾिठमि जेके इंतिहाई जनम जे अंदरि अज़ियत ऐं दर्दनाक अज़ाब जे अंदरि। तव्हां ॾिसो केॾो ख़तरनाक मसइलो आहे। पोइ अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा हिक हिक शइ जी तफ़सील रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कई।